मोगे जी मार ख़बर ना चार। दोस्तों इन वक्त मां आयो आहियां वारी जे टिबन ते। ईअं सम्झो त खेंजू जो इलाइक़ो आहे। हिते मां घुमण आयो हुअसि। दोस्तनि मूंखे बसि दावत कई। हाणे मानी कोन्हे खाधी त जेको न वापसी थियां पियो। टिकटॉक बि ठातमि। रस्ते में मुंहिंजो फैन मिली वियो। भाऊ नालो पंहिंजो ॿुधाईंदो हाल? अब्दुल वाहिद। पाण केरु थींदो आहे? महर। पोइ हिते किथे आयो अधुआ ता? हिते अदा मुंहिंजो घर आहे। हाँ हिते भी घर होॾे भी घर। घोटकी में भी तव्हांजा घर जेको न महर जेको न खानपुर महर जो छा नाम अल्फता जो अल्फता। हिते रहंदो ख़ास तौर ते। वाह वाह तूं भी हिते माने घुमण आयो आहीं रिश्तेदारनि सां मिलण आयो आहीं। तव्हां कीअं भुली पिया आहियो? मां त ॿुधायो मां ई न मूंखे दोस्तनि दावत कई आहे। हे जेको न गोल आहिनि ज़ात जा नालो छा अथसि? अब्दुल ख़ालिक अब्दुल खलीक अब्दुल खलील गोले मूंखे घुरायो आहे। खेंजू जो इलाइक़ो आहे। पहाड़ी लॻी पई आहे। ईअं सम्झो त रेतला इलाइक़ा आहिनि न। जंहिं करे हे ॾिसो था वारी जे दड़नि में आयो बीठो आहियां। हिते भला जेको न फनी वीडियो बि ठातासीं ऐं ख़ूब इंजॉय कईसीं। हे ॾिसो दोस्तो वारी ईअं ॼण त कहीं छाणे रखी हुजे था। बिल्कुलु फ्रेश वारी। इन में माना इन वारी ते लेटूं बेटूं त कुझु कोन थींदो न। कपिड़ा ख़राब न कपिड़ा ख़राब बि कोन थींदा। जेकॾहिं थोरा घणा दाग हुया न उहे बि लही वेंदा। छो जे हिते बरसाति थींदी आहे न। बरसाति जो केमिकल हिते किरंदो आहे। तॾहिं करे इहा वारी जेको न कपिड़ा बि धोए करे साफ़ करे छॾंदी आहे। दोस्तो अॻिले वीडियो में तव्हांखे मां कल्टियूं खाईंदे ॾेखारींदुमि। जेको न वारी जा मज़ा वठंदुमि। मुंहिंजे कपिड़नि ते हिन साइड ॾांहुं दाग जेको लॻो बीठो आहे न इहो दाग बि लाहींदुमि। वाह साईं वाह ख़ूबसूरत इंजॉय लॻी पई आहे माशाअल्लाह। गुलज़ारी ऐं हवा बि थधी थधी। बसि वधीक मोकिलाणी कंदासीं हाणे। जेको न अॻियां थोरो हली करे थोरो रस्ते में थोरो ॻाल्हि ॿोल बि कंदा हलूं। हे जेको न घर बीठा आहिनि हेॾां मथां वरी ॿिया बि पहाड़ रेत जा टिबा बि आहिनि अॻियां। पोइ उहे वॾा टिबा अॻियां किथे आहिनि? हिते होॾे थोरा अॻिते आहिनि 5-7 किलोमीटर। हिते ॿुधो आहे त दरगाह बि आहे। दरगाह हिकिड़ी ॿुधण में आई आहे। दरगाह हिते न आहे हूंदी आहे। उहो अॻिते आहे। उहो नूर पीर आहे। उहो अॻिते ओ या नूर पीर सरकार साईं ज़िंदाबाद। मेलो आहे 1 तारीख़ ते। 1 तारीख़ ते जनवरी ते तव्हां ज़रूरु अचिजो। मेलो थो नूर पीर वारो। असां बि घुमण ईंदासीं। तव्हां बि अचिजो ख़ूब इंजॉय कजो। नूर पीर थोरो अॻियां आहे। असां थोरो पोइते बीठा आहियूं। हे नंढा नंढा वारी जा टिबा आहिनि। अॻियां वेंदासीं त पोइ वॾा वॾा टिबा ईंदा। दोस्तो हाणे तव्हांखे तव्हांजी महिरबानी आया आहियो। थोरो अॻियां रस्ते ते तव्हांखे ॾेखारींदा हलूं। हे असां त मोटरसाइकिलनि ते आया आहियूं। हे जेको न मोटरसाइकिलां बीठियूं आहिनि। हे 2-3 होॾां बि बीठियूं आहिनि हेॾां बि बीठियूं आहिनि। हे जेको न मां ओधर ते काए आयो आहियां ता गाॾी पराई मां वठी आयो आहियां हलाइण जे करे। त हे ॾिसंदा हलो भाई हे गाॾी अहिड़ी आहे जेको न वारी में जेको न फासे कोन थी। इन जा गेर आहिनि 5। वधीक हाणे मोकिलाणी कंदासीं। मोगे जी मार ख़बर न चार।